अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम जी गाल में मां आवां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, गुज़रियल केतिरनि सालनि खां मुल्क जो अमन अमान दाव ते लॻल आहे। अॼु असां ज़िक्र कंदासीं सिंध में अमन अमान जे हवाले सां त सिंध जी राजधानी कराची में गुज़रियल केतिरे अरसे खां अमन अमान जी सूरत हाल ख़राब आहे। हिते हुकूमत नाले का शइ नज़र नथी अचे, न पुलिस न रेंजर्स ऐं न ई इन्हनि इदारनि जी का रिट। पर हक़ीक़त ईअं न आहे, इहे सभु मौजूद बि आहिनि, पंहिंजो कारोबार बि हलाइनि था, पर पोइ बि अमुन क़ाइमु नथो थिए। अॼु बि कराची में सिंध हाई कोर्ट जे जस्टिस मक़बूल बाक़िर ते बम हमलो कयो वियो, जंहिंमें 9 माण्हू मारिजी विया ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थिया। जस्टिस मक़बूल बाक़िर बि हिन वक़्त ताईं ज़ख़्मी हालत में आहे, अस्पताल में दाख़िल आहे। नाज़रीन, आख़िर उहे कहिड़ा अंसर आहिनि जेके सिंध में ऐं ख़ासि तौर सिंध जी राजधानी कराची में अमुन अमान क़ाइमु नथा थियण ॾियनि ऐं हुकूमत अमुन अमान क़ाइमु करण में नाकाम छो वई आहे? इन ते ॻाल्हाइण लाइ अॼु असां स्टूडियो में महिमान मौजूदु आहिनि। पीपल्स पार्टी जा सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा, वॾी महिरबानी डॉक्टर साहब, मां प्रोग्राम में आया। असां सां ॿिया महिमान आहिनि काफ़िली अॻवान हलीम आदिल शेख साहब, वॾी महिरबानी हलीम साहब, तव्हां प्रोग्राम में आया। पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि डॉक्टर साहब त तव्हांजी हुकूमत गुज़िरियल 5 सालनि में बि रही, उन में बि अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु रही। हाणे बि अमन अमान जे हवाले सां जेका तव्हां सूरत हाल ॾिसो था, तव्हां छा चवंदो, अमुन क़ाइमु छो नथो थिए? अमन क़ाइमु करण जे लाइ हर गवर्नमेंट चाहींदी त अमन थिए ऐं फर्स्ट प्रायोरिटी इहा हूंदी आहे हर गवर्नमेंट जी। पर इंटरनेशनल हालात अहिड़ा आहिनि ऐं प्रॉक्सी वॉर्स हलनि पियूं मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं, ऐं जेके सेक्रेटेरियन ऐं लिंग्विस्टिक ऑर्गेनाइज़ेशन्स ऐं उहे एक्टिवली इंटरनेशनल गेम्स खेॾनि पियूं, त इहे सभु इश्यूज़ अगरि गॾिजी वञनि त इश्यूज़ पंहिंजी जाइ ते रहंदा। ऐं बेसिकली इहा वॉर सिर्फ़ु कराची ताईं त कान्हे, फाटा आहे, KP आहे, ऐं जेके प्रीवियस पॉलिसीज़ असांजियूं स्ट्रेटेजिकल डेप्थ वारियूं जेके मिलिट्री रिजीम्स जूं हुयूं, ऐं इहे सभु ऐं मिलिट्री रिजीम्स जेके मॉनिस्टर्स पैदा कया, लिंग्विस्टिक ऐं सेक्रेटेरियन ऑर्गेनाइज़ेशन्स, एट द सेम टाइम इंटरनेशनल गेम्स, प्रॉक्सी वॉर्स, इहे तव्हां सभु इंटरनेशनल कॉन्टेक्स्ट ऐं नेशनल। पर इन जी माना इहा कान्हे त गवर्नमेंट इहे जवाबु ॾींदी। गवर्नमेंट इज़ ट्राइंग इज़ बेस्ट। मिसाल कराची 1.5 करोड़ जी आबादी या 2 करोड़ जी आबादी आहे, ऐं हिते 30,000 पुलिस ऑफिसर्स आहिनि, पुलिस, ऐं वधि में वधि 10-15-20 हज़ार या 10,000 रेंजर हूंदी, पर इट्स अनसफिशेंट। त इन करे गवर्नमेंट सोचे पई त रिक्रूटमेंट पुलिस में कयूं वञनि न्यू, ऐं पैरामिलिट्री फोर्सिस खे बि एक्टिव कयो वञे, पुलिस खे बि तव्हां एम्पावर कयो, त ऐं काउंटर टेररिज़म स्ट्रेटेजी। डॉक्टर साहब, रेंजर्स त काफ़ी अरसे खां केतिरनि सालनि खां सिंध में मौजूदु आहे, पर अमुन अमान जी सूरत हाल त जीअं जो तीअं आहे। हुनजो जवाबु इहो आहे त काउंटर टेररिज़म पॉलिसीज़ हाणे करणियूं पवंदियूं। काउंटर टेररिज़म जहिड़े नमूने श्रीलंका में तामिल टाइगर्स हुते तबाही बर्बादी कई, पोइ हुननि काउंटर टेररिज़म यूनिट्स ठाहिया। असां हींअर सोचूं पिया त काउंटर टेररिज़म पॉलिसीज़ ठहनि ऐं काउंटर टेररिज़म यूनिट्स ठहनि। मसलन ही पुलिस जेका आहे, इनखे त इहा ख़बर कान्हे बम्स जी, एक्सप्लोसिव जी, अर्बन जेको आहे सो बम अटैक्स जी, त उन लाइ काउंटर टेररिस्ट यूनिट्स ठाहिबा, ऐं उन लाइ असीं कंसिडर कयूं पिया सो दैट के इन वॉर खे जेको आहे सो शिकस्त ॾिजे। हलीम साहब, तव्हां छा चवंदव, सिंध में अमन जो पखी ॼण राकास खाई वियो आहे? अॼोके वाक़िए खे तव्हां कीअं था ॾिसो? ऐं गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां सिंध में, सिंध जी राजधानी कराची में, अॼु असां ख़ासि करे ज़िक्र कयूं था सिंध में अमुन अमान जे हवाले सां, त केतिरनि ई ॾहाकनि खां अमुन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे। गुज़िरियल हुकूमत में बि अमुन अमान जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं रही, केतिरा माण्हू मारिया विया, केतिरा बम हमला थिया, हिन वक़्त ताईं उहे इहो सिलसिलो जेको आहे सो जारी रहियो। तव्हां छा चवंदो? ॾिसो, महिरबानी तव्हां असांजे शो में इनवाइट कयो। पहिरीं मां साईं असांजो दोस्त बि आहे, वॾो बि आहे, इहा ॻाल्हि तव्हां निकिरणु घुरिजे त इहो को इंटरनेशनल इशू आहे, मिलिट्री रिजीम जो इशू आहे, इहो वॾो इहो को इशू कोन्हे। असांजे अंदरि गवर्नमेंट जे अंदरि कमिटमेंट हुजणु घुरिजे, असांजो सिस्टम ठीकु हुजणु घुरिजे, असांखे सोच हुजणु घुरिजे की असांजी प्रायोरिटी नंबर 1 जेकी आहे उहो असांखे अमनो अमान क़ाइमु करिणो आहे। हाणे साईं चवनि था त असां सोचूं पिया हाणे की 5 साल त तव्हांजी माशाअल्लाह
भरपूर गवर्नमेंट हुई, असां घणा इत्तेहादी बि गॾु हुया, पर ओवरऑल तव्हांजी फेडरल गवर्नमेंट हुई, प्रेसिडेंट साहब हुयो, प्राइम मिनिस्टर साहब हुयो, सीएम साहब हुयो, वफ़ाक़ सूबा। हाणे सोचंदा त कॾहिं थींदो जिते अञा हज़ारे माण्हू मरी वेंदा। ॻाल्हि इहा आहे त जेॾीमहिल ताईं, ऐं ॻाल्हि साईं कई आहे श्रीलंका जी, असांखे श्रीलंका सभु सबक़ु सिखणु घुरिजे। जेॾीमहिल ताईं इन टेररिज़म खे पॉलिटिक्स सां अलॻि करे न ॾिठो वेंदो, जेॾीमहिल ताईं चोर खे चोर न चयो वेंदो, जेॾीमहिल ताईं टारगेट किलर खे टारगेट किलर न चयो वेंदो, जेॾीमहिल ताईं क्रिमिनल खे क्रिमिनल सम्झी उनखे हैंडल न कयो वेंदो, ओॾीमहिल ताईं इहे किलिंग ख़तमु कोन थींदी। ऐं तव्हां ॾिसो हाणे छा आहे, जेतिरो ज़ोर, जेतिरो टाइम, जेतिरो मीटिंग्स इहे MQM खे राज़ी करण लाइ कनि पिया, जेकॾहिं ओतिरी मीटिंग्स इन खे दहशतगर्दी ख़तमु करण लाइ कनि हा, शायदि इहो मामिलो हाणे बि ठीकु थी वञे हा। ठीकु आहे, लाज़मी कहिड़ी मजबूरी आहे? पहिरीं मजबूरी इंसान जी, अवाम जी जान माल जो तहफ़ुज़ आहे। ॿियो आहे त ठीकु आहे साईं, हिकिड़ी सभु गॾु हुजनि, छो गॾु हुजनि? जेकॾहिं अॻु में गॾु हुया त असां छा करे वरितो, हाणे गॾु न आहिनि, तव्हांखे फ्री हैंड आहे, बहितरीनु मैंडेट मिलियल आहे तव्हांखे, पर तव्हां वञो न। जेतिरो टाइम, जेतिरी मीटिंग जेके हर रोज़ु हलनि था, जीअं असां राब्तो कयूं पिया, असां मीटिंग कयूं पिया, असां हिन सां मिलूं, असां 90 विया आहियूं, असां गवर्नर हाउस विया आहियूं, असां हुकूमत ठाहिणी आहे, असां रिकन्सिलेशन ठाहिणी आहे। तव्हां एतिरी मीटिंग्स, तव्हां लॉ एंड ऑर्डर ते मीटिंग कयो आहे, एॾी महिल ताईं चयो आहे त ठीकु आहे हाणे असां फ्री हैंड असां चाहियूं था त हिकिड़ी जेकी इत्तेहादी हुकूमत हूंदी आहे सुठी न हूंदी आहे, ब्लैकमेलिंग जी हुकूमत हूंदी आहे। भली असां बि हुयासीं, हे बि हुया, पर हाणे फ्री हैंड मिलियो आहे मर्कज़ में नवाज़ शरीफ़ खे, सिंध में पीपल्स पार्टी खे। ॿिन्ही खे डिलीवर करणु घुरिजे ऐं अवाम जी जान माल जो तहफ़ुज़ थियणु घुरिजे। अॼु ॾिसो न, 4-5 ॾींहं अॻु में MP त मारिजी वञे, अॼु हिते तव्हांजो जस्टिस साहब ते इहो हमिलो थियो आहे। ऐं सिंध में, पूरे सिंध में वॾनि शहरनि कराची, हैदराबाद, सखर, नवाबशाह, रोडूं असांजी महफ़ूज़ न आहिनि। छो? SHO अचे थो पैसा ॾेई, या सिफ़ारिशी आहे या रिश्वत ते लॻल आहे। उनखे मिसाल जी ॻाल्हि, हलीम आदिल कंहिं SHO खे पोस्टिंग कराई आहे न, हुनखे रुॻो हलीम आदिल खे राज़ी रखिणो आहे। जेकॾहिं मां कंहिं SSP जी पोस्टिंग कराई आहे त उनखे उहो SSP चवंदो त रुॻो हलीम आदिल शेख राज़ी आहे, जंहिं मूंखे पोस्ट करायो आहे, जेको मूंखे हटाए सघे थो उनजी मञंदो आहे, बाक़ी भली दौड़ पाए। लाज़मी ॻाल्हि आहे, जेॾीमहिल ताईं इन पुलिस खे डिपोलिटिसाइज़ न कयो वेंदो, जेॾीमहिल ताईं मेरिट ते सुठा ऑफिसर न मुक़ररु कया वेंदा, जेॾीमहिल जज़ा ऐं सज़ा जो कानून न हूंदो, ठीकु आहे, जेॾीमहिल किथे को क्राइम थिए थो, हिन महिल ताईं इन सदर जे SP खे, SHO खे, DSP खे हिनखे फारिग करे छॾणु घुरिजे। जिथे हीउ वाक़ियो थियो आहे शहर में, जिथे वाक़िया थियनि, खोड़ फोर्स पई आहे। इलाही वीचारा ऑफिसर अहिड़ा आहिनि जेको ASI भर्ती थिया, DSP ते रिटायर थी विया, थाणेदार कोन लॻा, ऐं के अहिड़ा आहिनि जेके ASI भर्ती थी हाणे DIG तल पहुतल आहे। जेॾीमहिल ताईं इहो न थींदो, मेरिट ते अमल न थींदो, मेरिट गवर्नेंस ठीकु न थींदी, ओॾीमहिल ताईं न को इहो जानमाल जो तहफ़ुज़ थींदो, न अमन अमान ते कंट्रोल थींदो। डॉक्टर साहब, तव्हां छा चवंदो हिन ते त अमन अमान हुकूमत जी कॾहिं तरजीह न रही आहे? जेतिरो तव्हां हिक अधु धुर खे राज़ी करण में पंहिंजो टाइम विञायो, हलीम साहब जीअं चयो त जेतिरो तव्हां मीटिंग्स कयूं, ओतिरो अगरि तव्हां लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल ते मीटिंग्स कयो आहे, तहरुक वठो हा, त पोइ शायदि अमन अमान जी सूरत हाल ईअं न हुजे हा जीअं अॼु आहे। तव्हां छा चवंदो हिन ते? साईं जी राय आहे, असांखे एतिराम आहे। साईं मिक्सअप कई आहिनि ॻाल्हियूं। हिकिड़ी आहे टेररिज़म, मिसाल अॼु सुबुह जो जेको हमिलो थियो अफ़सोसनाक, जंहिंमें असांजो जस्टिस ज़ख़्मी थियो आहे, ऐं अफ़सोसनाक वाक़ियो कि 12-13 माण्हू शहीद थी विया, दैट इज़ काउंटर टेररिज़म, ठीकु आहे। ऐं ॿियो आहे टारगेट किलिंग, लॉ एंड ऑर्डर, उहे मुख़्तलिफ़ चीज़ूं आहिनि। पाकिस्तान खे वधि में वधि टेररिज़म, जंहिंमें पाकिस्तान जा 40-45 हज़ार माण्हू शहीद थी चुका आहिनि, आर्म फोर्सिस समेत। हाणे उनखे त पुलिस नथी करे सघे न, उनखे त काउंटर टेररिस्ट स्ट्रेटेजी तहत ऐं पॉलिसीज़ जे तहत। पोइ पॉलिसियूं कॾहिं जुड़ंदियूं? ये हिन वक़्त ताईं एतिरा माण्हू मारिजी चुका आहिनि, पॉलिसियूं 5 सालनि में तव्हां छा कयो? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, का बि हुकूमत कान चाहींदी त लॉ एंड ऑर्डर ख़राबु थिए, का हुकूमत कोन चाहींदी त मुंहिंजा शहरी जेको शहीद थियनि। हाणे त जेको इलेक्शन जेका ठही हुई, हुन इलेक्शन में त तालिबान खुलम खुला चयो हो त ही 3 पॉलिटिकल पार्टीज़ अलिफ बे जीम, पीपल्स पार्टी, ANP ऐं ॿियूं, उहो पार्टिसिपेट नथियूं करे सघनि। ऐं असां जेको आहे सो नवाज़ शरीफ़ गवर्नमेंट ऐं फज़ल रहमान ऐं हिकु ॿ ॿियूं ऑर्गेनाइज़ेशन जो हुननि सपोर्ट कई। त हाणे उहा जेका टेररिज़म अॼु बि जेको हमिलो थियो आहे, हुननि क्लेम कयो आहे त असां कयो आहे तालिबान, ठीकु आहे। त हाणे दैट इज़ टेररिज़म, काउंटर टेररिस्ट स्ट्रेटेजी जी पुलिस खां ज़ोर आहे, ठीकु आहे न। जेको श्रीलंका जो जेको मूं मिसाल तव्हांजे साम्हूं रखियो, हाणे हिकिड़ी त ॻाल्हि आहे उहा आहे, ॿी आहे लॉ एंड ऑर्डर। त वी आर ट्राइंग आवर बेस्ट, असां को मिंथ कंहिंखे कोन था कयूं। हिन गुज़िरियल 15 ॾींहं महीने में ठीकु ठाक जेके सो माण्हू अरेस्ट थिया आहिनि,
ठीक ठाक माण्हू जी इंट्रोगेशन थिए पई, लॉ ऑफ द लैंड हले पियो, ऐं हर रोज़ जेको टारगेटेड ऑपरेशन थियनि पिया, इन्हनि जो नतीजो छा थो निकिरे जेके ऑपरेशन थियनि था? ॾिसो टारगेट किलर अरेस्ट था थियनि। हिकिड़ो लॉ ऑफ लैंड आहे, लास्ट गवर्नमेंट में असां ठीक ठाक फेडरल गवर्नमेंट असांजी बि माण्हू अरेस्ट कयासीं, ऐं जेको आहे सो कोर्ट्स हुननि सभिनी खे रिहा करे छॾिया। जेके बि की जेके हमला थिया हुआ जेके आर्मी जी इंस्टॉलमेंट्स ते, हुनखे असां अरेस्ट कयोसीं, कोर्ट्स हुनखे रिहा करे छॾियो, सुप्रीम कोर्ट या उते जी लोअर जुडिशरी। त हाणे असां छा कयूं? माना सेम इज़ द पोज़ीशन नाउ। लॉ असां वटि अहिड़ा आहिनि जेके माण्हू अरेस्ट थियनि था, ऐं जेको मेहरान बेस ते जे हमिलो कयो उहो बि आज़ादु थी विया, या ॿिया जेके GHQ ते जिन हमला कया उहो बि आज़ादु थी विया। त हाणे गवर्नमेंट छा करे? जेकॾहिं अरेस्ट था थियनि हुनखे जुडिशरी रिहा थी करे छॾे। गवर्नमेंट अहिड़नि हमलनि खे रोकण जे लाइ अहिड़ी हिकमत अमली नथी ठाहे सघे त अहिड़ा हमला रोके सघे न। तव्हां चओ था त पुलिस बेवस आहे, त पुलिस कराची में हमला त नथा थियनि, टारगेट किलिंग बि थिए थी, चोरियूं थियनि थियूं, फुरूं थियनि थियूं, रस्ते में माण्हुनि खे मारे वञे थो। ॾिसो ॿ ॻाल्हियूं आहिनि, तव्हां मिक्सअप पिया कयो। हिकिड़ी आहे टेररिज्म, जंहिंमें बम ब्लास्ट था थियनि, टेररिस्ट हमला था थियनि, हुनजे लाइ काउंटर टेररिस्ट स्ट्रेटेजी ठहणु खपे, ऐं ठाहिण जी सोचे पई गवर्नमेंट, ठीकु आहे, मथे बि हेठि बि। ऐं ॿियो आहे डे टू डे जेको आहे सो मिसाल स्ट्रीट क्राइम आहे, मिसाल जेको आहे सो टारगेट किलिंग आहे, मिसाल धाड़ा आहिनि, मिसाल फुरूं आहिनि, दैट इज़ पुलिस जो डोमेन में अचे थो। उहो पुलिस करे सघे थी, करे सघे थी, करे छो नथी? करे पई न, अरेस्ट करे पई माण्हुनि खे, अरेस्ट करे करे मारे त कोन छॾींदी। माण्हुनि खे अरेस्ट करे थी पई, पर इहे शयूं रुकजनि त कोन थियूं न। तव्हां ॾिसो ॻाल्हि ॿुधो, अॼुकल्ह क्राइम इलाही वधी वियो आहे माशरे में, ख़ासि तौर ते जेको आहे सो इहो हिकिड़ो अलॻि टॉपिक आहे त नौजवाननि में या जेको बेरोज़गारनि में या जेको सो मीडिया ते जेको चीज़ूं आयूं आहिनि जंहिंजे करे क्राइम वधी वियो आहे। नेचुरली पुलिस फोर्स एतिरी कान्हे, पुलिस फोर्स खे रिक्रूटमेंट कई वेंदे, ट्रेनिंग कई वञे, इहे सभु चीज़ूं गवर्नमेंट पहिरीं बि कयूं आहिनि, हाणे बि करे पई। एट द सेम टाइम तव्हांखे रिक्रूटमेंट्स ठीकु ठाक हाणे 30,000 माण्हू कराची जे अमन अमान जे लाइ काफ़ी कोन्हनि, अहिड़े नमूने सिंध में बि जेके सो तव्हांखे रिक्रूटमेंट्स करणी पवंदियूं, ऐं गवर्नमेंट लास्ट टाइम बि कयूं हुई, हाणे बि करे थी, ऐं इंशाल्लाह ऐं हर रोज़ अरेस्टेशन। कराची में काफ़ी अरसे खां सिंध हुकूमत जे ख़र्च ते, सिंध सूबे जे ख़र्च ते रेंजर्स जी बि मुक़ररी आहे। रेंजर्स हिन वक़्त ताईं कहिड़ो किरदारु अदा कयो आहे? रेंजर्स टारगेटेड ऑपरेशन करे पई, नंबर 1 अरेस्टेशंस करे पई, ऐं टारगेट किलर्स जले पई, सिविलियन गवर्नमेंट जे चवण ते, मतिलबु इहो ई थी सघे थो अरेस्ट करे उनखे इंट्रोगेट करे। पुलिस बि आहे, रेंजर्स बि आहे, पोइ तव्हां चओ था त नाकाफ़ी आहे इहा फोर्स? असां बिल्कुलु असां रिक्रूट कंदासीं, असां हिन बजट में रखियूं आहिनि पोस्टूं सोल्जर्स जूं, सॉरी सिपाहियुनि जूं। त हाणे इन हिकिड़ो त इहा त असां वधायूं, 2 करोड़ जी आबादी में कम से कम 1,00,000 त हुजे न पुलिस वारा, त हाणे आहिनि 30,000, त इहो बि वधाइजे सो दैट के विजिलेंस वधे। लेट्स सी। हलीम साहब, तव्हां छा चवंदो त डॉक्टर साहब जंहिं ॻाल्हि कई त असांखे पुलिस में वधीक भर्तियूं करण जी ज़रूरत आहे, जेतिरो कराची में जेतिरी आबादी आहे हुन लाइ एतिरी फोर्स नाकाफ़ी आहे, पुलिस आहे, रेंजर्स आहे, तव्हां सम्झो था वधीक भर्तियूं हिन जो हल आहे? वधीक भर्तियूं करण सां 20,000, 30,000, 25,000 जेकॾहिं भर्तियूं थियूं त अमन अमान जी सूरत हाल बहितर थी वेंदी, इहे सभु शयूं कंट्रोल थी वेंदियूं, माण्हुनि जी टारगेट किलिंग रुकिजी वेंदी, बम हमला रुकिजी वेंदा। ॾिसो सभिनी खां पहिरीं मंडाक साहब सां कुझु ॻाल्हियुनि सां मां बिल्कुलु सहमत आहियां, पर सभिनी खां पहिरीं हिकिड़ी विल हुजणु घुरिजे गवर्नमेंट में त असांखे इन खे कवर करिणो आहे। जेॾी महिल ताईं हिकिड़ी सोच, मां कुझु क़रीब रही जॾहिं लास्ट सिस्टम में हिननि सां गवर्नमेंट में कुझु अरसे मां बि ॾिठो त असां जेके ऑफिसर्स आहिनि वो इन ॻाल्हि त ख़ुशि आहिनि 2 करोड़ की आबादी में अगर 20 लोग चले गए तो क्या हो गया, इहा जस्टिफिकेशन जॾहिं ज़हन में अची वञे पोइ कुझु कोन थींदो। हिकिड़े ACS मीटिंग में, कैबिनेट मीटिंग में ब्रीफिंग ॾींदे चयो, वसीम साहब हूंदो, कि फैसलाबाद में क्राइम जो है वो कराची से ज़्यादा है। माना इहा जस्टिफिकेशन जॾहिं इहो माइंडसेट इहो थी वञे, जॾहिं ऑफिसर जो माइंडसेट इहा हुजे, माना कैबिनेट खे ब्रीफ था कनि ऐं चवंदा फैसलाबाद फिगर्स ॾेखारे कि फैसलाबाद खां उते वधीक क्राइम आहे, इन करे जाइज़ आहे। इहो माइंडसेट थी वियो आहे स्कोरिंग जो, असांजो रिपोर्ट ॾियण जो, कहाणियूं करण जो। इन्हनि में जेॾी महिल ताईं ऑफिसर्स कोन निकिरंदा, इहो मां ॿुधायो न, एॾी ACS हुयो, एकीअ ग्रेड जो ऑफिसर हुयो, उनजो माइंडसेट इहो, उनखे असां ॿुधूं पिया। ॿी ॻाल्हि इहा थी अचे, साईं सही था चवनि त जुडिशरी जो रोल पाकिस्तान में असां ॾाढो चैम्पियन, हिन महिल चवनि था त वॾी चैम्पियन जुडिशरी असां वटि वेठी आहे, पर जहिड़ो रोल, नेगेटिव रोल, कुझु सुठा कम बि कया आहिनि, ठीकु आहे, पर आम आवाम जे लाइ बिल्कुलु सही था चवनि, पुलिस दहशतगर्द पकड़ींदी आहे, उन जे ख़िलाफ़ को
गवाह न वेंदा आहिनि, कॾहिं कोई उन्हनि छूट मिली वेंदी आहे। साइकिल चोर जेको आहे उहो ॿुधो पियो हूंदो आहे ऐं 80 क़तल वारो माण्हू छुटी वेंदो आहे, बम ब्लास्ट सुसाइडल अटैक प्लानिंग करण वारा माण्हू छुटी वेंदा आहिनि। इहो लैब्स आहिनि जुडिशरी में ऐं उनजो माना असां वटि छा आहे मां ॿुधायां, कानून इंसाफ़ कोन्हे, असां वटि कानून जी त बालदस्ती थी वई आहे, इंसाफ़ कोन्हे। इंसाफ़ कॾहिं मिलंदो जॾहिं इहे टारगेट किलर जो क़ातिल पकड़िजो वञे, उहो 80 क़तल करे थो वरी अकेलो छुटी थो वञे, ॿियो वीचारो बम ब्लास्ट कनि था उहो छुटी था वञनि। जुडिशरी जो रोल अफ़सोस सां ॾाढो नेगेटिव आहे। इन में काउंटर टेररिज्म में ये पकड़ीनि था, भली रेंजर्स पकड़, ॾिसो रेंजर्स पकड़ंदी, रेंजर पकड़े पुलिस खे ॾींदी, पुलिस चालान कंदी, अॻिते जज साहिबु छॾे ॾींदो हुनखे, जुडिशियल मजिस्ट्रेट छॾे ॾींदो जुडिशरी जी तव्हां ॻाल्हि कयो था, सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो हो पोइ गवर्नमेंट में त कराची खे हथियारनि खां पाक कयो वञे, मुख़्तलिफ़ जेके पार्टियुनि वटि विढ़ाक विंग्स आहिनि उहे ख़तमु करायूं वञनि, इन फ़ैसिले ते बि अमल सुप्रीम कोर्ट बैन करे हा न, सुप्रीम कोर्ट लटकाए वेंदी आहे कराची खे, सुप्रीम कोर्ट बि एॾी सख़्तु फ़ैसिला कुझु कोन कंदो आहे, 12 मई जो फ़ैसिलो अॼु ताईं कोन ॾिनो आहे। सुप्रीम कोर्ट बि सियासतदान, माना मां नथो चवां कोर्ट आहे हरू भरू, मूंखे न, माना कोर्टूं बि हाणे पॉलिटिसाइज़ थी चुका आहिनि, पॉलिटिकली मोटिवेटेड फ़ैसिला थियनि पिया ऐं हिन वरी इलेक्शन में बि जेको कोर्टनि जो किरदारु रहियो आहे, ॾिसो ॻाल्हि इहा आहे, सुप्रीम कोर्ट त चए, सुप्रीम कोर्ट त हुकुम ॾेई सघे थी न, हाणे इन्हनि खे ख़तमु करणु या इन्हनि सां विढ़णु त गवर्नमेंट कराए सघे थी, इदारा असां वटि मौजूदु आहिनि। ॿधनि न जेके इहे पकड़ीजा वञे उन्हनि खे ॾियनि न सज़ाए मौत ॾियनि न कोर्टूं, छो नथियूं ॾियनि उन्हनि खे। ॻाल्हि आहे जेके पकड़नि था, ही ॻाल्हि आहे हिकिड़ो सिस्टम सॼो ठीकु करिणो पवंदो। मां ॿुधायां जुडिशरी मां अचां ॻाल्हि ते, हाणे इलेक्शन में बि जीअं किरदारु रहियो आहे, जुडिशरी खे बि पंहिंजे अंदरि, माना हू मुल्क खे सुधारे छॾियो आहे, ठीकु आहे, चीफ जस्टिस आहे, वॾा वॾा फ़ैसिला कनि था, पंहिंजे इदारे खे बि संभालनि, पंहिंजे इदारे खे बि सुधारणु, पंहिंजी हेठि लोकल सदाई जुडिशरी खे। मां ॿुधायां न, साइकिल चोर वीचारो वियो ज़लील थी वियो, जेब कुतरो वियो ज़लील थी वियो, हुनजी बेल ई कोन थींदी, मिसकीन हूंदा वीचारा, ऐं हुन बि छो चोरी कई हूंदी, शायदि घर में हुनजे लाइ ॿारनि लाइ खाइण लाइ हुजे, हुनजा भेण ॿाहिरि वेठा हुजनि, हुनखे नंढो कमु कयो, वॾा धाड़ेल चोर दहशतगर्द टारगेट किलर इहे सभु छुटियो वञनि, आम मिसकीन माण्हू या बंदर पियो हुजे, इन सां नाइंसाफ़ी आहे। इन जे करे हिकिड़ो सिस्टम थियणु घुरिजे, जेकॾहिं पुलिस पकड़े थी, रेंजर्स पकड़े थी त उनखे सज़ा बि मिलणु घुरिजे। असां वटि सज़ा जो निज़ाम कोन्हे, हर माण्हू मज़े सां सज़ा थो करे। इंटीरियर सिंध में असां वटि त फ़ैसिला थियो वञनि, भली जे 10 माण्हू मां ख़बर हूंदी आहे मूं वटि 20 लख पिया आहिनि, ठीकु आहे, वॾेरे वटि वेंदो 2-2 लख रुपया हणंदो, 20 लख खीसे में आहिनि त भईया 10 माण्हू मारे छॾियो, अल्टीमेटली फ़ैसिलो थींदो, 5 माण्हू जेके पुराणे खून में हणी छॾींदासीं। जॾहिं इहो रिवाज थी वञे त इहो माशरो असांजो ठीकु कोन थींदो। बाक़ी जेकी आहे त इन जे लाइ मां चवंदुसि त हाणे उहो वक़्तु कोन्हे, हनीमून पीरियड हुयो लास्ट टेन्योर, हाणे असांजी सिंध जे हुक्मरान लाइ इहो हनीमून पीरियड कोन्हे। ॾिसो हिकिड़ी जान बि ख़ुदा न ख़ासि नेग्लिजेंस ते वञे थी त अलाह साईं पुछंदो ज़रूरु त तव्हां हुक्मरान हुयो, तव्हां वटि सभु कुझु हुयो, ऐं हाणे मुक़ाबिलो बि आहे। अॻु में त जीअं वणेसि कनि पिया हिकिड़े पासे, अच्छा मर्कज़ बि, मां हिकिड़े अफ़सोस सां ॿुधायां, अॻु में तकरीरूं ॿुधो न, हाणे PMLN जी गवर्नमेंट आहे, हाणे सॼो कमु सूबनि ते ॾेई आराम सां वेठा आहिनि, छो न त दहशतगर्दी ते कंट्रोल कनि। कहिड़ा कहिड़ा ख़ौफ़नाक वाक़िया थियनि पिया, सयाहनि जो केॾो असांजी बदनामी सॼी वर्ल्ड में बदनामी थी वई आहे। उन्हनि वीचारनि चाइनीज़ सयाहनि छा कयो हो, माना हिकिड़ी कॉन्स्पेरेसीज़ असांजे मुल्क जे ख़िलाफ़ु थी चुकियूं आहिनि, असांजी वहदत जे ख़िलाफ़ु ज़ियारत जो वाक़ियो थिए थो, सयाहनि जो वाक़ियो थिए थो, जस्टिस साहिब ते हमिलो थिए थो, MPs मारिजी था वञनि, PTI जा, MQM जा। मतिलबु हिन वक़्तु जेके हुक्मरान तबिको आहे 4 सूबनि में, इन्हनि खे इन पॉलिसी ते काउंटर टेररिज्म स्ट्रेटजी जेके साईं चवनि पिया, इन्हनि खे सभिनी खे गॾिजी, इहो ठीकु आहे, छोकी सिंध गवर्नमेंट कोन ठाहींदी, इनखे ठाहिणु घुरिजे, उन में जुडिशरी खे बि शामिलु करणु घुरिजे। ॻाल्हि इहा आहे त उहो बि स्टेट जो हिकिड़ो हिसो आहे, उनखे शामिलु करणु घुरिजे त जेकॾहिं असां माण्हू पकड़े तव्हांजे हवाले कयूं था त तव्हांजो बि फ़र्ज़ु आहे त तव्हां ॾिसो त इहे माण्हू जेके छॾियूं था वरी वञी क्राइम कंदो, वरी वञी किलिंग कंदो, वरी वञी बम धमाका कंदो, त जुडिशरी खे बि ऑन बोर्ड वठणु घुरिजे। मां सम्झां थो असांजा इदारा, असांजा सिविल इदारा, असांजा आर्मी जा इदारा, जुडिशरी, इन्हनि जेके वॾियूं ताक़तूं आहिनि, इन्हनि खे गॾु विहारे इहो हाणे हिकिड़ी काउंटर टेररिज्म पॉलिसी ठहे, पर उन में ॻाल्हि इहा आहे त हरीम साहिब सॼो मामलो जुडिशरी ते विझी करे बरिल ज़िम्मा त नथो थी सघे न, त असां माण्हू पकड़ियूं त हाणे जुडिशरी छॾे ॾिए त असांजो को ॾोही कोन्हे को। उन्हनि जो बि रोल आहे। मां त ॾिसो पहिरीं ॻाल्हि मां रिपीट नथो करणु चाहियां, वरी हिननि ते ॻाल्हायां, हुकूमत सभिनी खे पहिरीं ज़िम्मेदारी हुकूमत जी आहे, पर हाणे छा आहे त हुकूमत कुझु बि करे थी, जेको ॾिठो आहे असां 100 क़तल जो माण्हू छुटी थो वञे, वञी इलेक्शन थो विढ़े, खटी बि वञे थो, ऐं बाइज़त वरी आहे उहो, ऐं दुनिया खे ख़बर आहे। मां ॿुधायां जेकी मां कानून इंसाफ़ जी ॻाल्हि कई आहे न, साम्हूं हिकिड़ी ज़ाल सां हुनजे मुड़ुस खे क़तल करे थो वञे, ख़बर आहे हीअ हमरा क़तल करे, कोर्ट में वञे थो, गवाह केरु नथो अचे, छुटी थो वञे, जुडिशरी चए थी असां त इंसाफ़ कयो आहे।
इंसाफ़ त कोन थियो, उनखे त ख़बर आहे न माई खे त मुंहिंजे मुड़ुस खे कंहिं मारियो आहे। इहो सिस्टम पाकिस्तान में ओॾी महिल ठीकु थींदो जॾहिं इंसाफ़ जी बालादस्ती थींदी। जेॾी महिल ताईं रुगो कानून खे कढ हलंदासीं, रुगो कानून जी बालादस्ती असांजा जेके कानून लागू कंदड़ इदारा आहिनि, पुलिस आहे, रेंजर्स आहे, जेकॾहिं उहे कातिलनि खे या ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कंदी त जुडिशरी छो उन्हनि खे छॾींदी? इहो हिस्ट्री आहे। उहो हिकिड़ो त ॾिसो, मां उन ते कमेंट करे चुका, वरी थो रिपीट तव्हां चाहियो था त कयां थो। हिकिड़ो त पकड़नि नथा, जेके सियासी कातिल आहिनि, जेके पॉलिटिकल क्रिमिनल्स आहिनि, जिन्हनि जे मथां कंहिं ते मुंहिंजो हथु आहे, कंहिं ते साईं जो हथु आहे, कंहिं ते मीडिया जो हथु आहे, को कंहिंजो माण्हू आहे, को कंहिंजो माण्हू आहे, को मेमण साहिबा जो माण्हू आहे, उन्हनि खे जेॾी महिल त हिकिड़ो त उहो आहे त उनखे साईं एस एच ओ पकड़ींदो ई कोन, ही बाबा हिन जो माण्हू आहे, हिन सियासी फैक्टर मुलविस आहिनि या इन ब्रेक खां पोइ ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा, ब्रेक ते वञण खां पहिरीं ॻाल्हि हले पई सियासी धुरियुनि जे हवाले सां, त छा इन दहशतगर्दी जे पोयां, इन दहशतगर्दनि जे पोयां के सियासी हथ बि मुलविस आहिनि? असां वटि हिकिड़ो कल्चर थी वियो आहे कि जी गुड तालिबान, बैड तालिबान। हीअ तालिबान पंहिंजा आहिनि, ठीकु आहिनि, हीअ पराया आहिनि, हीअ ख़राबु आहिनि। जॾहिं ताईं इहो अमेरिकन बि पॉलिसी आहे, उन्हनि बि उतां ई ठाही, असांजी हुकूमत जी बि इहा पॉलिसी आहे। उहा ई साॻी गुड क्रिमिनल्स, बैड क्रिमिनल्स, पंहिंजा क्रिमिनल, परावा क्रिमिनल, इहो बि हिते सिस्टम हले पियो। माना पॉलिटिकली हिकिड़े ॿिए खे मज़बूत करण लाइ, पंहिंजो पाण खे मज़बूत करण लाइ, पंहिंजी जेके इहो मां सुप्रीम कोर्ट जी ॻाल्हि खां बिल्कुलु 100% आहियां त इहे जेके पॉलिटिकल पार्टीज़ जा जेके टेररिस्ट विंग आहिनि, जेका उन जा जेको उन्हनि सुप्रीम कोर्ट चयो हो, इहे विंग्स मौजूदु आहिनि ऐं उन्हनि क्रिमिनल्स खे घणियूं पॉलिटिकल पार्टी सपोर्ट कनि थियूं पंहिंजी ताक़त लाइ। असां ॾिठो ही जेको इलेक्शन जो रिज़ल्ट आहे, उन्हनि में वोटर जो किरदारु कोन्हे, डंडे वारनि जो, बाठे वारनि जो, सोटी वारनि जो, बंदूक वारनि जो, क्लैशनकोफ वारनि जो किरदारु आहे, जिन्हनि डंडे जे ज़ोर ते ठपा लॻाया। उन्हनि जी हाणे ज़रूरत बणिजी वई। हाणे आवाम न खपे, कंहिंखे आम वर्कर न खपे, कंहिंखे आम माण्हू न खपे। उन्हनि ख़बर आहे असां वटि 500 माण्हू हूंदा पोलिंगनि ते, 20-20 माण्हू हिकिड़ी पोलिंग खे कब्ज़ो कंदा, वञी ठपा लॻाईंदा, रिज़ल्ट उहो अची वेंदो, आरो सां सेटिंग कंदासीं। बिल्कुलु जेको क्राइम वधे पियो, इन करे वधे पियो त असां हुक्मरानी जे अंदरि बि असां उन्हनि जेके टेररिस्ट एलिमेंट्स आहिनि शहर में, जेके क्रिमिनल्स हूंदा आहिनि, उन्हनि जो असां सपोर्ट था वठूं। असां उन्हनि खे किथे सपोर्ट कयूं था, किथे कंहिं ॿिए जी नाराज़गी सां बचण लाइ उन्हनि खे फ्री हैंड ॾियूं था। तंहिंजे करे इहो असांजो माना इहो सिस्टम में, असांजे माशरे में क्राइम, अॻु में करप्शन हूंदी, हाणे क्राइम बि जेको आहे उन माशरे जो हिसो थी वियो आहे। ऐं हुकूमतूं जेके आहिनि, जीअं न हिकिड़ो थाणेदार ईंदो आहे, उहो छा कंदो आहे, 4 जे थाणे पहुचंदो आहे, बदमाश जेके हूंदा आहिनि, चवंदो आहे हाणे ईअं कयो त तूं ही क्राइम न कजांइ, इन ते मुंहिंजो केस ख़राबु थींदो, भली इन मुंहिंजी हद खां पार कजांइ। उहा ॾोहारियुनि सां वञी दोस्ती करे पंहिंजो कमु हलाईंदो आहे। असांजा हाणे हुकुमरान बि छा था कनि, पंहिंजा हुकुमरान ॾोहारियुनि ते हथु रखी उन कमु खे अॻिते वधाइनि था, पर ओॾी महिल त ठीकु न थींदो, डीपोलिटिसाइज़ कनि। ऐं जेको क्रिमिनल हुजे, भली मां हुजां, अंदरि हुजणु घुरिजे, जेको साफ़ आहे उहो ॿाहिरि हुजणु घुरिजे। इहो न आहे त हीउ साईं इतिहादियुनि जो आहे, हीउ दोस्तनि जो आहे, हीउ मुंहिंजो आहे, हीउ पुराणी इतिहादियुनि जो आहे, ओॾी महिल ताईं थींदो त कंट्रोल। तव्हां ॿुधायो, छा हुकूमत ॾोहारियुनि ते हथु रखे थी या सियासी फैक्टर बि मुलविस आहिनि दहशतगर्दनि? ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, का बि गवर्नमेंट हुजे, असांजी हुजे या बेजीम जी गवर्नमेंट हुजे, गवर्नमेंट चाहींदी नॉर्मलाइज़ हले, गवर्नमेंट कोन चाहींदी त क्रिमिनलाइज़ेशन हले ऐं माशरे में जेको आहे सो अफ़रा तफ़री हुजे। नुक़सानु गवर्नमेंट खे ई आहे। सो क्रिमिनल एलिमेंट ते छो जेको गवर्नमेंट हथु रखंदी? ऐं सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे, मुख़्तलिफ़ जेके धुरियूं आहिनि, हिक ॿिए ते इल्ज़ाम हणंदियूं रहियूं आहिनि। ॾिसो, इल्ज़ाम त जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे तॾहिं खां इल्ज़ाम पिया लॻनि। मुस्लिम लीग ते इल्ज़ाम हुआ, या जेको आहे सो हुन ज़माने में जेका हुई रेड शर्ट्स ते इल्ज़ाम हुआ, कांग्रेस ते इल्ज़ाम हुआ, ऐं पोइ पाकिस्तान ठहण खां पोइ बि इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि। इल्ज़ाम जा जेके सो मतिलबु एविडेंसिस हुजनि। मसलन पाकिस्तान पीपल्स पार्टी जी का टेररिस्ट विंग कान्हे, ठीकु आहे सर, इहो त सुप्रीम कोर्ट अगरि कंहिं जजमेंट ॾिनी आहे त आउं हुन सां डिसएग्री कयां थो, हुनजी जजमेंट। कंहिं हिकु धुर जो नालो त न वरितो वियो आहे न, हुन स्पेसिफाई कयो आहे त फलाणी फलाणी पार्टी ॿुधायूं आहिनि, मिलिटेंट विंग्स आहिनि, फलाणी पॉलिटिकल पार्टी, फलाणी सभिनी जो उन्हनि चयो, पीपी जो आहे, एमकेएम जो आहे, एएपी जो आहे, मिसाल जे तौर ते जमात इस्लामी जो, असांजी पार्टी खे अलावा सभिनी जो नालो। न, मिसाल जे तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तव्हां कहिड़े ॻोठ जो आहियो? मां तव्हां खां सवाल थो कयां, तव्हां कहिड़े ॻोठ जा आहियो? हैदराबाद जी। हैदराबाद में पीपल्स पार्टी का टेररिस्ट विंग आहे?
मां टंडे मोहम्मद ख़ान जो आहियां। टंडे मोहम्मद ख़ान में पीपल्स पार्टी का टेररिस्ट विंग आहे। तव्हां मूंखे ॿुधायो जेके अंदरूनी सिंध में आहिनि उते छा उते जेके माण्हू रहनि था ईअं ऑन एयर ॿुधनि पिया, मूंखे ॿुधायो उते टेररिस्ट विंग आहे? कोन्हे टेररिस्ट विंग। अपील करणु घुरिजे हा न इन फैसले जे ख़िलाफ़। कोन्हे, कहिड़ी कोन्हे। इलाही चीज़ूं तारीख़ में अपील देर सां उन्हनि चयो था मिलिटेंट विंग आहे त उन्हनि खे चैलेंज करणु घुरिजे। केरु चैलेंज न कयो आहे। न ॻाल्हि ॿुधो, हर चीज़ हर अपील जा वक़्तु हूंदा आहिनि। के अहिड़ी चीज़ूं आहिनि वक़्त खां तारीख़ जवाबु ॾींदी आहे। त असांजी का तव्हां वक़्त ते छॾे ॾिनो आहे? न, असां जवाबु ॾींदासीं वक़्त ते। केॾी केॾी महिल अपीलूं 10 सालनि खां को कबियूं आहिनि करे, केॾी महिल अपीलूं 50 साल। न ॾिसो ॻाल्हि ॿुधो, गैलीलियो खे जेको फ़ैसिलो आयो की भई दुनिया गोल आहे, न्यूटन खे फ़ैसिलो आयो, 400 साल खां पोइ ॻाल्हियूं तरदीद ठहियूं। भुट्टे खे जेका फांसी आई शहीद खे, उनजो हाणे जेको सॼी दुनिया डिनाए पई करे। चवण जो मतिलबु आहे हर चीज़ जो हिकिड़ो टाइम हूंदो आहे। इहो डिसएग्रीड ॻाल्हि आहे। असांजी का टेररिस्ट विंग कान्हे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी। बाक़ी असां पीपल्स पार्टी त कोन चाहींदासीं का बि हुकूमत। इवन छा क्यू जॾहिं पंजाब में हुकूमत पे कई, छा क्यू चाही पे त मुस्लिम लीग क्यू त उते का क्राइम थिए या जेको सो ॾोह थिए, का गवर्नमेंट कान थी चाहे। इहे प्रिज़्यूम्ड ॻाल्हियूं आहिनि। ऐं नथो सम्झां त गवर्नमेंट चाहे थी त अमन अमान थिए। पीपल्स पार्टी गुज़िरियल 5 सालनि खां वठी चवंदी थी अचे त दहशतगर्दी असांखे विरसे में मिली आहे। जॾहिं त गुज़िरियल 5 साल जेके तव्हां पूरा कया उन में वफ़ाक़ में बि तव्हांजी हुकूमत हुई, सूबनि में बि तव्हांजी हुकूमत हुई, तॾहिं बि तव्हां दहशतगर्दी ते कंट्रोल न करे सघियो। हाणे सिंध में तव्हांजी ॿीहर हुकूमत आई आहे, छा इहो अञा तव्हांजो राग हलंदो रहंदो? माण्हू मरंदा रहंदा? बिल्कुलु असां चाहींदासीं कंट्रोल थिए, काउंटर टेररिज्म स्ट्रेटेजी थिए, असां क्राइम ते कंट्रोल कयूं, लॉ एंड ऑर्डर असां साईं कॾहिं कंदो। साईं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तव्हां सवाल पिया कयो, मां तव्हांखे जवाब थो ॾियां। मूंखे ॿुधायो हाणे हिकिड़ी पॉलिसीज़ जेके ठहियूं आहिनि जनरल्स जा ही जेके जात वञी विड़ी, हू जेके फाटा में जेके माण्हू हुआ या जेके सॼी दुनिया मां जेके माण्हू आया हुआ, उन्हनि खे चयो वियो त बाबा तव्हां हीअं सोवियत यूनियन सां विढ़ो, जॾहिं इहा वॉर ख़तमु थींदी तव्हांखे फलाणी जॻह विढ़णो पवंदो, तव्हांखे फलाणी जॻह विढ़णो पवंदो। हाणे उन खां पोइ जेको जॾहिं वॉर ख़तमु थी ऐं हुननि उहा चीज़ न कई त बाबा तव्हांखे ॿिए हंधि विढ़णो आहे, त उहे ई माण्हू वरी असां पासे रुख कयूं। उहे ई माण्हू मुख़्तलिफ़ फॉर्म्स में थी विया, मसलन के जेके सेक्रेटेरियन फॉर्म्स में थी विया, के थी विया विदिन जेको आहे सो देवबंदी ब्रेलवी फॉर्म में थी विया, के वरी जेको आहे सो विदिन शिया फॉर्म में थी विया। त हाणे उहे जेके जिन मुफ़्त में खाधो, मुफ़्त में जेको अमेरिका हिते पलिया, जॾहिं उहे पैसा बंदि थिया त हुननि जा रुख असांजे पासे थी विया, फ्रैंकस्टाइन मॉनिस्टर्स थी विया। हाणे मूंखे ॿुधायो त उहे पॉलिसीज़ जेके मुफ़्त खोरियूं हुननि कयूं, विढ़िया, हाणे हुननि खे वरी पोइ पालियो वियो मुजाहिदीन जे रूप में, पोइ वरी तालिबान जे रूप में। डॉक्टर साहब इहो त तव्हां जस्टिफिकेशन था ॾियो न, हीअं थियो। हाणे पॉलिसियूं कहिड़ियूं हूंदियूं या हिकमत अमली फौरी तौर ते कहिड़ी थियणु घुरिजे त जीअं इन ते कंट्रोल करे सघिजे या दहशतगर्दी ते कंट्रोल न थी सघे? मां पहिरीं ॻाल्हि चई चुको आहियां, काउंटर टेररिस्ट स्ट्रेटेजी मुस्लिम लीग नून जी पॉलिसी आहे, तालिबान सां ॻाल्हियूं ॿोलियूं कजे। ठीकु आहे, टेररिज्म त आहे न, टेररिज्म ते जॾहिं कंट्रोल थींदो त हेठि क्राइम ते बि ऑटोमेटिकली कंट्रोल थींदो। तालिबान ऐं PTI वारा चवंदा त असां जेको आहे सो थ्रू निगोशिएशन अमन अमान ॾींदासीं, जॾहिं त पीपल्स पार्टी जी पॉलिसी इहा कान हुई। जॾहिं पीपल्स पार्टी इक़्तिदार में आई हुई त पाकिस्तान में 17 प्लेसिस ते तालिबान ऐं हिननि अलकायदा टेररिस्टनि जा कब्ज़ा हुआ। उन्हनि 17 मां 15 प्लेसिस ते असां जेको आहे सो आज़ादु कराए ऐं पाकिस्तान जो झंडो लॻो, इंक्लूडिंग सुबात, साउथ वज़ीरिस्तान एंड एवरीथिंग। हाणे बाक़ी 2 जॻहियूं आहिनि, नॉर्थ वज़ीरिस्तान आहिनि ऐं कुझु ॿिया प्लेसिस आहिनि। ठीकु आहे, 2 प्लेसिस आहिनि। हाणे मुस्लिम लीग नून जो इहो फ़िलसफ़ो आहे, PTI जो, जंहिंजे करे उन्हनि खे मैंडेट मिलियो आहे त बाबा जेको आहे सो जिन इलाइक़नि में उहा आहिनि की भई असां थ्रू निगोशिएशन उन्हनि खे तालिबान खे राज़ी कंदासीं, या ही सरेंडर कंदा या हू सरेंडर कंदा, मतिलबु या मुस्लिम लीग नून वारा कंदा सरेंडर, पाकिस्तान गवर्नमेंट सरेंडर कंदी या तालिबान सरेंडर कंदा। हाणे लेट्स सी थ्रू निगोशिएशन अगरि टेररिज्म ते कंट्रोल थी थो वञे त ऑटोमेटिकली हुनजो इफेक्ट सिंध ते बि थींदो, ऑटोमेटिकली इफेक्ट सॼे पाकिस्तान ते थींदो। 2 मुख़्तलिफ़ चीज़ूं आहिनि। मां वरी चवां थो टेररिज्म ते कंट्रोल थींदो त हेठि सभु लॉ एंड ऑर्डर ते कंट्रोल थींदो। अच्छा, चौधरी निसार जो बयानु आहे जेको मुतनाज़ा थी वियो त वफ़ाक़ी हुकूमत मुदाख़लत कंदी जेकॾहिं सिंध हुकूमत नाकाम थिए थी अमन अमान जी सूरत जे हवाले सां, त उन ते घणो गोड़ बि थियो। तव्हां सम्झो था त तव्हांखे वफ़ाक़ी हुकूमत इन ते मुदाख़लत करे सघे थी या तव्हां मदद घुरंदो अमन अमान जे हवाले? ॾिसो, पैरामिलिट्री फोर्सिस जेके आहिनि सो मुंहिंजे ख़्याल सां वफ़ाक़ जे हथ में आहिनि ऐं पुलिस असांजे हथ में आहे। ठीकु आहे,
ऐं जेसि ताईं तालुक़ु आहे जेके हमला थिया आहिनि त बलूचिस्तान त हीउ वियो आहे पर कोयटा पिशावर कोन वियो आहे न ई सिंध में आयो आहे एज़ अ होम मिनिस्टर ही कैन कम टू सिंध एंड एवरीवेयर हिकिड़ी ॻाल्हि ही ॿी जेका ॻाल्हि आहे त चौधरी निसार जेको असांखे वार्निंग ॾिनी आहे त मुस्लिम लीग में 2 स्कूल ऑफ थॉट्स आहिनि हिकिड़ा उहे आहिनि जेके कॉन्फ्रंटेशन चाहिनि था पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ऐं ॿियनि पार्टियुनि सां हिकिड़ो स्कूल ऑफ थॉट उन्हनि जो आहे जेको चवनि था त रिकन्सिलेशन दैट पॉलिटिक्स हले त हिननि में पाण में बि इख़्तिलाफ़ात आहिनि मुस्लिम लीग नून जी मां ॻाल्हि थो कयां त हाणे हू जेके कॉन्फ्रंटेशन चाहिनि था चौधरी निसार शहबाज शरीफ़ वारनि जी उहा सोच आहे त हू कॉन्फ्रंटेशन चाहींदा हिकिड़ी ॿी जेका हिननि में सोच आहे जेका चाहे थी त न बाबा कॉन्फ्रंटेशन न थिए पीपल्स पार्टी सां या ॿियनि पार्टियुनि सां त हाणे ॾिसो हिननि ॿिन्ही सोचनि में कंहिंखे विन थिए थी ऐं हू पंहिंजो माइंड स्पीक आउट करे विया आहिनि त बाबा असां हीअं कंदासीं ऐं असां जेको आहे सो 18 अमेंडमेंट खां पोइ हू हरूभरू हिते इंटरफेयर नथा करे सघनि रूल ऑफ द लॉ इहा ॻाल्हि थो चए अगरि हू इंटरफेयर कनि था त हुननि खे एतिरो टाइम पीरियड न आहे ऐं हू सस्टेन न करे सघंदा ऐं नथो सम्झां त हू कॉन्फ्रंटेशन में हुननि खे वधीक नुक़सानु थींदो हिकिड़े पासे हू अहिड़ा सेंसिटिव इशूज़ हुननि खयां आहिनि ऐं वरी कॉन्फ्रंटेशन कंदा पॉलिटिकल फोर्सिस सां हुननि खे डैमेज थी थो हलीम साहब तव्हां हिन ते छा चवंदो ॾिसो 2 शयूं आहिनि हिकिड़ो इहो आहे त मुदाख़लत आहे त जेकॾहिं को बदमाशी कनि था कोई गवर्नर राज जी ॻाल्हि कनि था त उहो त न क़ाबिल क़बूल हूंदी न थी सघंदी ऐं इहो हरकतूं अहिड़ियूं कंदा आहिनि ॿी आहे सपोर्ट मुदाख़लत न थियणु घुरिजे सूबाई हुकूमत जी भरपूर सपोर्ट थियणु घुरिजे फॉर काउंटर टेररिज़म एंड अदर क्राइम क्रिमिनल एक्टिविटीज़ जेकॾहिं इहे बि नथा कनि त पोइ त चौधरी निसार रुगो इस्लामाबाद जो वज़ीर थी वञे न जेकॾहिं बिल्कुलु को इन्वॉल्वमेंट ई न आहे उन्हनि जी ऐं उहो पोइ त बसि ठीकु आहे इस्लामाबाद जो वज़ीर थी वञे उहो फेडरल गवर्नमेंट आहे दे आर इक्वली रिस्पॉन्सिबल फॉर दैट एनीथिंग हैपन इन कराची कोयटा पिशावर लाहौर उहे बि रिस्पॉन्सिबल आहिनि ठीकु आहे न उहे स्टेट जा नुमाइंदा आहिनि कन्फर्ट हिकिड़ी आहे बदमाशी जेका हिते असां गवर्नर उहो त बिल्कुलु न को क़ाबिल क़बूल आहे न थी सघंदो सपोर्ट थियणु घुरिजे ऐं ज़िम्मेवारी बराबरि जी आहे सूबनि में जेको दहशतगर्दी कंट्रोल नथो आंदो वञे इन में उन्हनि जी बराबरि जी ज़िम्मेवारी आहे उन्हनि खे कंट्रोलिंग करणु घुरिजे बाक़ी जेकी साईं ॻाल्हि कई बिल्कुलु सही आहे हिन वक़्तु जेके गारंटर्स हुया जिन्हनि खे तालिबान चयो त असांजा गारंटर्स थी अचनि ओॾीमहिल जॾहिं हुकूमत इन्हनि जी हूंदी कि जी PMLN गारंटर थिए JUI गारंटर थिए या शायदि PTI बि गारंटर थिए अॼु उहे गवर्नमेंट में आहिनि त हाणे त कुझु न थियणु घुरिजे जिन्हनि खे चवनि पिया त ज़ामिन थियो अॼु ज़ामिन पाण चौधरी थी वियो पाण वॾेरो थी वियो हाणे ज़ामिन ज़रूरत न आहे हाणे जेको फ़ैसिलो करे पियो उहो पाण ज़ामिनूं जेके चवनि पिया वकील थी वियो जज थी वियो हाणे हुकूमत उन्हनि जी पंहिंजी इहा लाइक माइंडेड हुकूमतूं आहिनि त कंट्रोल कनि हाणे बि जो छो थो थिए इहो सभु कुझु मतिलबु इहो आहे त PMLN राय फ़रार इख़्तियार करणु थी चाहे सॼी ज़िम्मेवारियुनि खां ऐं ॻाल्हियुनि में ई माशाल्लाह सादा आहिनि असांजा दोस्त चवनि था न हेॾे ईंदो त कोन छॾींदासीं ज़िम्मेवारी आहे उन्हनि जी साईं दहशतगर्दी ख़तमु कराइणु मर्कज़ी हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे तव्हांखे जेके सॼो अरसो थुक बजो कंदा रहिया इहे चवंदा रहिया दहशतगर्दी हले थी हाणे उहे वॾे प्यार सां चवनि था बलोचिस्तान में रेंजर बि तव्हां संभालियो FC बि तव्हां संभालियो असां पोइ हिते वेठा आहियूं उन्हनि खे अचणु घुरिजे उन्हनि खे तव्हांखे सपोर्ट करणु घुरिजे गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट जा इदारा जेकी बि एजेंसीज़ हो पैरामिलिट्री उन्हनि खे प्रोविंशियल गवर्नमेंट खे सपोर्ट करणु घुरिजे उहो ज़िम्मेवारी में शामिल आहे जेकॾहिं उहे इन दहशतगर्दी ते आणण में कामयाब न आहिनि सूबाई हुकूमत सपोर्ट घुरे साईं घुरणु घुरिजे इन्हनि खे हू वॾे आसानी सां इन्हनि खे हवाले करे पंहिंजो आजो थियो वेठा आहिनि हीअ अञा चवनि था कोन छॾींदा हिते मतां थो लहे सिंध में अची उन्हनि जो कमु आहे असांखे सपोर्ट करणु अची सिंध गवर्नमेंट खे ऐं इन्हनि खे सपोर्ट करणु घुरिजे ॾिसो न जेके बम धमाको थियो आहे इन सही था चवनि इन लाइ किथां इहा अची आहे ॿियो त हिकिड़ी सादी ॻाल्हि ॿुधायां साईं तव्हांखे मिसाल जी ॻाल्हि आहे कराची में को नाको लॻल आहे किथे पासे अचो सुपर हाईवे खां रुगो लाइसेंस चेक कंदा वापसी में कागज़ चेक कंदा 200 रुपया 300 रुपया वठी 50 रुपया वठी गाॾी ॾिसी हुनखे छॾींदा वापसी में को नाको लॻल आहे 2-3 एंट्रीज़ आहिनि कराची जूं बलोचिस्तान खां आहिनि सुपर हाईवे में 2-3 एंट्रीज़ आहिनि नेशनल हाईवे खां आहिनि उते जे SHOs उहे कहिड़े कम में लॻा पिया आहिनि तव्हांखे पाण ख़बर आहे कि रेती में आहे कि बजरी में आहे कि कंहिं में आहे कि कंहिं में उन कम में लॻल पिया आहिनि सॼो बाक़ी जॾहिं उते तव्हां नाका लॻायो रेंजर्स पुलिस गॾु बीहारियो कराची खे तव्हां कड़ो चाढ़ियो ॿियूं जेके इहा त हुई जेका कराची जी सूरत पर ॾिठो वञे त मजमूई तौर सॼे सिंध में अमन अमान जी सूरत हाल तव्हां शुरू में कराची खे डिस्कस कयो आहे मां त पूरे सिंध जी ॻाल्हि कई आहे कराची त सिंधी राजधानी आहे सॼे अगर हींअर तव्हां जेको अॼु डिस्कस शुरू में टॉपिक स्टार्ट कयो तव्हां इन राजधानी सां स्टार्ट कयो तंहिं करे असां हिते ॻाल्हायूं पिया ॻाल्हि इहा आहे त
ये SHOs जेके आहिनि, जेके चोर SHOs आहिनि, जेके करप्ट SHOs आहिनि, जेके सिफ़ारशी SHOs आहिनि, जेके रिश्वतखोर SHOs आहिनि, उन्हनि खे हटाए वञे। इहो ठेकेदारी सिस्टम जेको हलियो वियो आहे न बाबा, ठेकेदारी सिस्टम में आहे। अॼुकल्ह असांजे निज़ाम में TMO ठेकेदार ठीके में, SSP ठीके में, DC ठीके में। इहो ऑफिसर्स खे CM साहब हाणे आयो आहे, अलासे मौक़ो ॾिनो आहे, अचे ठेकेदारी सिस्टम ख़तमु करे, पंहिंजे मेरिट ते जेके माण्हू पाण जा पंहिंजा फ़ैसिला पाण करे, पंहिंजो कलम ॿिए जे हथ में न ॾिए त कलम साईं जो हलाए ॿियो, उन में मेरिट ते फ़ैसिलो कनि, मेरिट ते ऑफिसर रखनि त क्राइम ख़तमु थींदो, न त इहो किलिंग हलंदी रहंदी, असां रोईंदा रहंदासीं ऐं सिंध जो अलाह ख़ैर करे। ठीकु, वॾी महिरबानी अवां ॿिनी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हांजी महिरबानी, वॾी महिरबानी तव्हांजी प्रोग्राम में आया। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।